बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुस्ल जो तरीक़ो काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके वॾी एज ताईं पहुची आहिनि पर उन्हनि खे गुस्ल जो तरीक़ो न ख़बर हूंदो। त हीउ तमामु मुख़्तसर सम्झाणी सां पंहिंजो अल्लामा सुल्तान वाइज़िन मुफ्ती अब्दुल सिकंदरी जी किताब तोहफ़तुल मोमिनीन जे दलील सां गुस्ल जो तरीक़ो सम्झाईंदो हलां। पंहिंजे कननि में ज़ेर सां ॿुधो ऐं अॻिते हिन पैगाम खे शेयर कंदा करियो। गुस्ल जो तरीक़ो छा आहे पहिरीं वज़ाहत कंदो हलां। पहिरियां ई ॿिन्ही हथनि खे काराई ताईं धोइजे, पोइ इस्तंजा करे बदन जी जंहिं हिसे ते पलीती लॻल हुजे उहा धोई विज़ू कजे। जंहिं हिसे ते पलीती लॻल आहे उनखे धोई करे बाद में विज़ू कजे। विज़ू करण वक़्तु चङी तरह गुरड़ियूं कजनि ऐं नक खे चङी तरह पाणी ॾिजे जीअं नाखोटनि ताईं पाणी पइजी वञे। जॾहिं विज़ू माण्हू करे थो त विज़ू जे करण जे दौरान गुरड़ियूं करे ऐं नक में पाणी अहिड़ी तरीक़े सां विझे, अहिड़े नमूने सां विझो जो नाखोटनि ताईं पाणी पइजी वञे। पोइ टे भेरा साॼे कुल्हे ते पाणी हारे ऐं टे भेरा खाॿे कुल्हे ते पाणी हारे ऐं पोइ टे भेरा मथे ते पाणी हारे ऐं सॼे बदन ते पाणी वाहे ऐं महटे कंहिंसां न ॻाल्हाए। अॻे दौर हूंदो त हुननि में साबुण जो वग़ैरह इशू कोन हूंदो, त हिन में मथे ते पाणी हारे टे दफ़ा साॼे पासे कुल्हे ते हारे, खाॿे पासे कुल्हे ते हारे, पोइ सॼे बदन ते हारे, भले साबुण सां वेझे को बि इशू न आहे, बिल्कुलु जाइज़ आहे। ऐं माण्हू काफ़ी पुछंदा आहिनि गुस्ल में फ़र्ज़ घणा आहिनि, त उन्हनि जो जवाबु इहो आहे त गुस्ल में टे फ़र्ज़ हूंदा आहिनि। पहिरीं फ़र्ज़ सम्झाइण में मुख़्तसर कंदो हलां। पहिरियों फ़र्ज़ आहे गुस्ल करणु ऐं गुरड़ियूं करणु। पहिरियों जेको फ़र्ज़ आहे उहो गुरड़ियूं करणु ऐं ॿियो आहे नक में पाणी विझणु। टियों सारे बदन ते पाणी हारणु। इहो आहिनि गुस्ल में फ़र्ज़ ऐं गुस्ल जो तरीक़ो। मुख़्तसर मवाद सां तव्हांखे सम्झाईंदो हलां। असांजा काफ़ी दोस्त, काफ़ी मुस्लमान जेके मुस्लमान जी दावा करे सदाइनि था त असां मुस्लमान आहियूं, पर उन्हनि में कम में मुस्लमान जा न हूंदा आहिनि। छो? उन्हनि जा तव्हां ॾिसंदा त 5-5 ॾह औलाद हूंदा, पर उन्हनि खे गुस्ल जो तरीक़ो शरीयती मुहम्मदी वारो तरीक़ो गुस्ल जो न ईंदो। बसि उहे ईअं ई गुस्ल कंदा जीअं जानवर कीअं वाह में के समंदर में टुबियूं हणे लट पए, त माण्हू अॼुकल्ह जा गुस्ल ईअं कंदा आहिनि। बसि कंहिं सुम्ह में कंहिं नाली में लट पियो, टुबी हई, मतिलबु उन गुस्ल लही वियो, पर ईअं कोन्हे। शरीयती मुहम्मदी में गुस्ल जा तरीक़ा, गुस्ल जूं सुनतूं, गुस्ल जा मुस्तहब, गुस्ल जा मकरू, किन सबबनि जे करे गुस्ल वाजिब थिए थो, फ़र्ज़ थिए थो, त कहिड़ियूं शयुनि जे करे गुस्ल फ़र्ज़ थिए थो, इहो मुस्लमान खे असां ख़बर हुजणु खपे। जो मुस्लमान जो कमु आहे त शरीयती मुहम्मदी खां वाक़ुफ़ु हुजे। त हिन पैगाम खे पाण ॿुधो ऐं अॻिते दोस्तनि खे शेयर कयो। वमा अलैना इल्लल बलाग।